अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में मां आहियां शफी मोहम्मद लाखो। असांजो ही रमज़ान जो इख्तितामी रोज़ाना जो प्रोग्राम आहे ऐं इंशाअल्लाह वरी ॿिए हफ़्ते खां हर जुमे ते ही प्रोग्राम थींदो ऐं छंछर ते सुबुह जो रिपीट थींदो। ही प्रोग्राम असां रोज़ानो कयो इन लाइ त तव्हां ताईं असां अलाह जो आयतूं पहुचायूं। हाणे रमज़ान शरीफ़ आयो, हाणे वञे पियो थो। कंहिं छा पिरायो, कंहिं छा विञायो, हर कंहिंजो नसीब। जंहिं लाइ अलाह चाहियो उन्हनि ॾाढो पिरायो, जंहिं लाइ अलाह न चाहियो उन्हनि न पिरायो, लेकिन न पिराइण जो ॾोह संदन ॻिचीअ में आहे। ऐं ईअं नाहे त ही रमज़ान शरीफ़ वियो, अञा असां जेरा आहियूं, अञा असांखे चांसिस आहे त असां अलाह खे राज़ी कयूं ऐं उनजी इबादत कयूं। हाणे थी सघे थो त रमज़ान शरीफ़ जे चंड जी कमेटी अनाउंस करे, जंहिंजा चांसिस आहिनि, लेकिन इन कमेटीअ जे बारे में बि मूंखे थोरो चवणो आहे। असां पाकिस्तान में रहूं था, कंहिं झंग में कोन था रहूं, जिथे हर शहर हर ॻोठ में मोबाइल फोन आहे। 5 करोड़नि खां वधीक मोबाइल फोनूं पाकिस्तान जे माण्हुनि में आहिनि। ऐं जेकॾहिं चंड ॾिसण में अचे थो त इहो वधि में वधि जेकॾहिं 7:30 बजे खां वठी वेंदे 8 ताईं इंफॉर्मेशन अची वेंदी आहे त चंड ॾिठो या न ॾिठो। ऐं इहो बि असांखे अहसासु हुजणु खपे। हाणे असांजी जेका मस्जिद जामे क़ुरान आहे बाईपास ते, तक़रीबन अलाए 80 के क़रीब नौजवान ऐं ॿिया वॾा माण्हू असां वटि एतिकाफ़ में वेठा आहिनि। जेकॾहिं इन कमेटीअ खे इंफॉर्मेशन अची थी वञे त उनखे ईंघाइण जो शरई जवाज़ कोन्हे। या पहिरीं वेही ऐं तकरीर कजे, पोइ वरी चइजे त मां हिननि जो इंट्रोडक्शन थो करायां, उन में अधु मुनो कलाक विञाइजे। ॿार बच्चा जेके एतिकाफ़ में वेठल परेशान वेठा आहिनि, मुंहिंजो तव्हां इन कमेटीअ खे रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे जीअं तव्हांखे इंफॉर्मेशन मिले थी 3-4 जी, तव्हां अनाउंस करे छॾियो। उन खां पोइ तव्हां तकरीर कयो, कमेटीअ जो इंट्रोडक्शन करायो, जेको वणेव सो पिया कंदा कयो। टीवी तव्हांजे हवाले आहे, लेकिन अवाम उन्नास खे विहारे छॾणु। हाणे मिसाल तौर मूंखे इंफॉर्मेशन आहे, मूंखे ॿुधाइणी आहे, हाणे मां वॾो तकरीर कयां, माण्हुनि सां इंट्रोडक्शन कयां, त इहा त जेका हिसा कहिड़े बि लिहाज़ सां इहो जेको अख़लाक़ी लिहाज़ सां इहा ॻाल्हि दुरुस्त न आहे त मां कंहिंजी इंफॉर्मेशन रोके वेठो, माण्हू इंतज़ार में वेठो आहे। हाणे मां पंहिंजो मक़सदु पियो थो कढां, माण्हुनि जो पियो थो इंट्रोडक्शन करायां ऐं पंहिंजी पियो थो तकरीर कयां। इन जो को जवाज़ कोन्हे। हुकूमत खे बि इन ॻाल्हि ते थियणु खपे। जेकॾहिं इंफॉर्मेशन आहे त पहिरीं पासान कयो, माण्हुनि खे जो कहिड़ा माण्हू आहिनि जिन खे टैक्सियूं करे ॻोठ वञिणो हूंदो आहे, के जेके माण्हू आहिनि जेके शहर में उन्हनि खे घर वञिणो हूंदो आहे, एतिकाफ़ वारा जेके सॼे पाकिस्तान में लखनि जी तइदाद में वेठा आहिनि, उहे खे पंहिंजे घर वञिणो हूंदो आहे। कंहिंजा घर परे आहिनि, कंहिंजा घर वेझे, उनखे राति जो सिर्फ़ु इन लाइ विहारणो त हाणे मूंखे इंट्रोडक्शन कराइणो आहे माण्हुनि जो, मूंखे तकरीर करणी आहे, इहो जाइज़ कोन्हे को। उन खां अलावा अल्हम्दुलिल्लाह असां हाणे मस्जिद जामे क़ुरान में जिथे असांजो अॼु जेको कल्ह असांजो ख़त्म क़ुरान थियो, हाणे असां हिन महीने ईंदड़ महीने में असां नंढा नंढा लेक्चर हलाईंदासीं अरबी ग्रामर जा, छंछर ऐं आचर ते सिर्फ़ु 2 कलाक। ही मां तव्हांखे स्लाइड ॾेखारियां थो। जेके असां सां शामिल थियणु चाहिनि था उहे हिन नंबरनि ते असांखे कॉल कनि। 3-4 नंबर आहिनि। नज़ीर अहमद कुरैशी जा नंबर आहिनि, गुलाम कादिर महर जो नंबर लॻल आहे ऐं ज़फ़र जतोई जो नंबर आहे। इहो मां स्क्रीन ते रखां थो त जीअं तव्हां हिनखे नोट कयो। इन में छोकिरियूं, ख़वातीन ऐं मर्द इहे ॿई वठी सघनि था। ऐं इहे लेक्चर सिर्फ़ु 6 थींदा, माना छंछर आचर, वरी हफ़्तो मोकल, वरी छंछर आचर, वरी हफ़्तो, वरी छंछर आचर, दैट्स ऑल। 6 लेक्चर में जेके 2 कलाकनि जा हूंदा, ऐं कोशिशि कंदासीं त 11 खां 1 बजे ताईं मंझंदि जो कयूं। या जेकॾहिं तव्हां चवंदव त पोइ उहो जेको हेड आहे नज़ीर कुरैशी उहो टाइम खे एडजस्ट करे सघे थो, त इन में असां तव्हांखे एतिरी अरबी सेखारींदासीं जो इनशा अल्लाह ताला जेकॾहिं तव्हां क़ुरान खे पढ़ंदव त उहो तव्हां महसूसु कंदव त ज़रे घटि तव्हांखे माना अचे थी। ऐं जेकॾहिं उन में थोरी अञा महिनत पंहिंजी कंदव त इनशा अल्लाह ताला तव्हांखे माना अची वेंदी। छो त क़ुरान शरीफ़ में 25,080 लख लफ़्ज़नि मां 25,000 त इस्म आहिनि, माना नाउन्स आहिनि जंहिंजी माना जी ज़रूरत ई कान्हे। अहमद, महमद, मस्जिद, किलो, जबल, ॾाढ़ी, इहे सभु शयूं हिन में शामिल आहिनि। ठीकु आहे साईं, हे तव्हां हिनखे नोट कयो। उन खां अलावा ही जेको मुंहिंजो प्रोग्राम हले पियो थो, इहो फेसबुक ते अपलोड थिए थो, रोज़ानो आहे। इहो जेकॾहिं तव्हां मुंहिंजा प्रोग्राम पुराणा ॾिसणु चाहियो था त ही फेसबुक ते वञी ऐं लिखो फलाह आख़िरत। इहो वञो उन्हनि प्रोग्राम ते, इन्हनि खे ॾिसो, पंहिंजे दोस्तनि खे एड्रेसूं ॾियो त फलाह आख़िरत जेको आहे सो फेसबुक ते इहा स्पेल नोट कयो, फलाह FALAH, ई गैप ॾेई वरी ई वरी गैप आख़िरत
AKHIRAT फेसबुक ते तव्हांखे मिलंदो। उन खां अलावा जेकॾहिं तव्हां मुंहिंजा नंढा नंढा 10-10 मिंटनि जा पीस ॾिसणु चाहियो था त यूट्यूब ते शफ़ी मोहम्मद लाखो लिखंदव तव्हांखे मिली वेंदो। मां तव्हांखे शायदि अॻु में ॿुधायो त हीअ जेके असीं तरावियूं कयूं आहिनि उनजो जेको असीं तर्जुमो बयानु कयो आहे इहो लाइव हलियो आहे, लाइव स्ट्रीमिंग थी आहे यूट्यूब ते। तंहिंजे करे उहो जेकॾहिं तव्हां असांजे तरावियुनि जा जेके 30 ॾींहंनि वारा तर्जुमा त कोन्हनि, मां अर्ज़ु कयां तव्हांखे असां मफ़हूम बनाए कयो आहे, माना माना जेका लफ़्ज़ी माना आहे उन सां क़रीब असां मफ़हूम बयानु कयो आहे माण्हुनि खे सम्झाइण ख़ातिर। तंहिंजे करे लफ़्ज़ी तर्जुमो किथे लफ़्ज़ी तर्जुमो थियो आहे, किथे लफ़्ज़ी तर्जुमो न थियो आहे त उन सां क़रीब मफ़हूम बयानु थियो आहे। तंहिंजे करे तव्हां इन ॻाल्हि जो ख़्यालु रखिजो। हे जेको आहे सो इहो आहे इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो लाइव स्ट्रीमिंग यूट्यूब ते। तरावी जेकॾहिं असांजी ॾिसणु चाहियो था त बाक़ी रुगो शफ़ी मोहम्मद लाखो लिखंदव त तव्हां यूट्यूब ते वेंदव जेके मुंहिंजा दर्स आहिनि, लेकिन जेकॾहिं इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो लाइव स्ट्रीमिंग कंदव त तव्हां यूट्यूब ते वेंदव त तव्हांखे जेके असां तरावियूं कयूं आहिनि 30 ॾींहंनि जूं, न सिर्फ़ु मुंहिंजूं पर जिन ॿियनि बि तर्जुमो कयो आहे इनशा अल्लाह ताला तव्हांखे उहो बि मिली वेंदो। हाणे अचो त मां क़ुर मां अहिड़ियूं कुझु आयतूं चूंडियूं आहिनि जेके हिन इख़्तिताम जे लिहाज़ खां मुनासिबत रखनि थियूं। सभ खां पहिरीं आउं अचां थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वत्तीन वज़ैतून। अल्लाह ताला वत्तीन ऐं ज़ैतून जो कसम थो खणे, वतूर सीनीन ऐं पहाड़ तूर जो कसम थो खणे, वहाज़ल बलदिल अमीन ऐं अल्लाह पाक जेको आहे सो मके मुकरमा जो कसम थो खणे। रब छा थो फरमाए लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। अल्लाह चए थो मां त इंसान खे बहितरीन जी बनावत कई आहे। सुम्म रददनाहु अस्फल साफिलीन, पोइ पंहिंजो पाण जेको आहे न सो उन बनावत जेका मूं अल्लाह चए थो सुहिणी कई आहे, ही जेको सो पाण हेठि वञी तरन में थो पवे। सुम्म रददनाहु अस्फल साफिलीन माना हिकिड़े इंसान छा आहे, पहिरीं त उनजा अख़लाक आहिनि। हिकिड़ो इंसान आहे पंहिंजी कमाई कंहिं ग़रीब खे ॾेई थो छॾे, केॾी वॾी ॻाल्हि आहे पंहिंजे हथनि जी कमाई। वरी इन खां हेठि दर्जो आहे जानवरनि जो, ऐं उन में बि दर्जा आहिनि। मिसाल तौर हिकिड़ा मेहूं आहिनि, ॿकरियूं आहिनि, ढगियूं आहिनि। वरी उन खां हेठि जेको दर्जो आहे सो वरी जेको आहे मिसाल तौर शींहनि जो ऐं चीतनि जो आहे। वरी अञा हेठि दर्जो आहे विछूं आहे, नांग आहिनि। हाणे जेकॾहिं इहा किरण जा दर्जा आहिनि, हिकिड़ो इंसान मथे थो वञे, पहिरीं त पंहिंजे ॾिने मां अलाह जे रस्ते में ॾिए थो, माना जो वाह जो दर्जो आहे। वरी उहो पंहिंजे अलाह जे लाइ जान बि क़ुर्बान थो करे छॾे, इहो वाह जो दर्जो आहे। अलाह जे लाइ चए थो मुंहिंजी सॼी प्रॉपर्टी जेकॾहिं रब खे जे ख़र्च में अचे थी, कंहिंजी मदद में अचे थी या कंहिं रकावट खे ख़तमु करण में अचे थी, मां ॾेई छॾियां, इहो दर्जो आहे इन्हनि जो। वरी हेठि जेको दर्जो आहे मेहुनि वारो, इहे वरी इन में बि माण्हू किरी पवंदा आहिनि। मेहुनि ॿकरियुनि में कहिड़ा माण्हू किरंदा आहिनि जेके चवंदा आहिनि भाई न कंहिंखे ॾुखोयो, न कंहिंखे तंग कयो, पंहिंजो खाओ पंहिंजो कयो, अला अला ख़ैर सलाह। इहे मेहूं ॿकरियूं आहिनि। मेह खे गाह मिलंदो ॾुध खीरु ॾींदी, न कंहिंखे तंग कंदी न कंदी। ॿकरीअ खे चारो मिलंदो, खीरु ॾींदी। हे उहे माण्हू आहिनि जेके हैवानी दर्जे ते आहिनि, त चवंदा बाबा असां कंहिंखे न ॾियूं न वठूं, बसि दिलि पंहिंजी साफ़ रखो, असां बसि पंहिंजो खाऊं था, पंहिंजो कयूं था। इहो इंसान जो दर्जो न आहे, इंसान जो जेको मूं तव्हांखे ॾसियो। वरी अचे थो बगड़नि वारो दर्जो, इहो इंसान जेकॾहिं अञा बि अलाह जे रस्ते ते न ईंदो त मेंह जे दर्जे मां बगड़नि ऐं शींहनि में हलियो वेंदो। इहे केरु आहिनि जेके पंहिंजे ॿारनि खे पेट पालण जे लाइ, पंहिंजे पाण जे लाइ ॿियनि जो पैसो फुरनि था। जीअं बगड़ ऐं शींहं ॿियनि जानवरनि खे खाईंदो आहे, हे रुश्वत वठंदा, थाणनि में सच पुत्रा माण्हुनि खे हणी चवंदा त ॾोकड़ ॾेई वञो न त तव्हांजे माण्हूअ खे मारियूं था। इहे शींहं बगड़नि जो दर्जो आहे, इंसानी दर्जो न आहे। वरी अञा इन खां बि किरण जो दर्जो आहे, अञा इन तां बि किरनि, ऐं उहे आहिनि विछूं ऐं नांग। ही उहे माण्हू आहिनि जो भला जेको शींहं बगड़ थियनि था, घटि में घटि सच पुत्र इन लाइ त हाणे ॾोकड़ मिलंदा त खाईंदासीं न, घटि में घटि उनजी नियत खाइण जी आहे न, त असांजा हॾ हराम आहियूं, असांजा हथ टुंडा आहिनि, असीं कमाए कोन था सघूं, तॾहिं हिनखे मारियूं था या हिनखे असीं ठगी था कयूं या हिनखे कयूं था जीअं रुश्वत मिले। त मां टुंडो आहियां, तंहिंजे करे मां पंहिंजे बचनि खे वञी खारायां। अदा हल ठीकु आहे, तूं टुंडो आहीं तंहिंजे करे तूं माण्हुनि खां रुश्वत थो वठी। पर हेठियों जेको दर्जो आहे नांगनि ऐं विछुनि जो, ही उहे माण्हू आहिनि जो बसि उन्हनि खे तबियत में हिफ़ाज़त कंहिंखे नुक़सानु पहुचाईंदा, हरू भरू धकु हणंदा हुनखे, हरू भरू हुनखे परेशान कंदा, हरू भरू हुन ते केस कंदा। आदत हुनखे पइजी विया। विछू ॾंगु हणे थो, को पैसा मिलनि साॼा, या हुनखे को घर में बचण लाइ खाधो थो मिले। नांग ॾंगु हणे थो, हुनखे छा थो मिले? इहे जानवरनि जा आहिनि। त अलाह ताला फरमाए थो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम, ऐं इंसान खे तमामु ऊची लेवल ते पैदा कयो आहे। सुम्म रददनाहु अस्फल साफिलीन, ऐं पोइ पाण हेठि हलियो थो वञे। लेकिन ॿी बि माना आहे त अलाह ताला चए थो मां इंसान खे सुहिणो करे पैदा कयो आहे।
हिकिड़ी फ़रिश्तनि जी टोली जेका अर्श जे चौधारी घुमे थी ऐं रुॻो इहो थी ज़िक्र करे अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी ज़य्यनल रिजाल बिल्लहिया, चए थो त अल्लाह साईं तो मर्द खे ॾाढ़ी ॾेई सुहिणो करे छॾियो। मां सोचींदो हुउसि त इन खे मां कीअं एक्सप्लेन कयां, लेकिन मूंखे सम्झ में आयो त अल्लाह ताला मर्द खे जवानीअ खां वठी वेंदे पोढ़ाइप ताईं सुहिणो थो ॾिसणु चाहे। हल जवान त आहे माशाअल्लाह, त ही गिटा बि भरियल आहिनि, हीअ जाइ बि भरियल हूंदसि, पर जॾहिं पोढ़ो थींदो आहे त हीअ जेका जाइ आहे हिते गुंज पवणु शुरू थींदा आहिनि ऐं ईअं थी वेंदी आहे जीअं फिथल नारगी हूंदी आहे, सुकल नारगी फिथल, ऐं पोइ बुछड़ो लॻंदो आहे हितां हिननि जाइनि तां पोढ़ो माण्हू। जीअं मिसाल तौरु मां तव्हांखे हिकिड़ी पिक्चर ॾेखारियां थो, ॾिसो हाणे हिनखे, हाणे ॾिसो त हिन जे हेठियों जेको पोर्शन आहे इन में जेके गुंज आहिनि, या हे जेका ॿी तस्वीर हाणे ॾिसो, हाणे छा आहे त हिन जे हेठियों पोर्शन सफ़ा बिगड़जी थो वञे पोढ़ाइप जे करे, लेकिन जेके ही जायूं आहिनि इहे नथियूं बिगड़नि, ही जायूं साफ़ थियूं रहनि। त अल्लाह ताला मर्द खे ॾाढ़ी ॾियण जो मतिलबु आहे त पर्दो थो करे त जेका ही जेको पोर्शन जेको बिगड़ी वियो अथसि इन में हीअं ॾाढ़ी अची वञे त जीअं ही माण्हू साॻियो ई सुहिणो लॻे, जीअं ही तव्हांखे मां मिसाल ॾिनो आहे। हाणे ॾिसो ही बि उहो ई पोढ़ो आहे, लेकिन उन जाइ खे हिन ढके छॾियो आहे जेका या फिथल नारगी थिए थी, लेकिन गिटनि जे मथां हिन जो तव्हां ॾिसो त पंहिंजी जाइ बीठी आहे त हिन खे तव्हांखे सुहिणो थो लॻे। हाणे हिन माण्हू जो तव्हां मुक़ाबिलो कयो त ॾिसो त हिन जी हेठां छा हालत आहे। जेकॾहिं इन माण्हू खे ॾाढ़ी हुजे त सिर्फ़ु हिन जा जेके मथियां गल ॾिसण में अचनि ही सुहिणो लॻे। मिसाल तौरु ही शख़्स ॾिसो, ही बि ओतिरो ई पोढ़ो आहे। हाणे हे जे ॾाढ़ी कूड़ आहे न त बिल्कुलु ही शख़्स जो ही थी वेंदो सफ़ा ही। हाणे ॿुधायो त ही कीअं आहे ऐं हे कीअं आहे, ही ॾिसो ईअं थो लॻे ॼण सुहिणो बीठो आहे। इहो थो रब साईं फरमाए त असां इंसान खे सुहिणो पैदा कयो, पाण निभागो इंसान पंहिंजो पाण खे हेठि हलियो थो वञे। ऐं जेके फ़रिश्ता छा था चवनि, अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी ज़य्यनल रिजाल बिल्लहिया, त मर्द खे ॾाढ़ी ॾेई सुहिणो कयो अथसि त इहा ॾाढ़ी सूंहं थी क़ाइमु रखे। हलो 40 सालनि ताईं त कान, पर 40 खां पोइ त सुहिणो थी करे, पर जेकॾहिं तव्हां रखंदव त सुन्नत बि आहे, ख़ूबसूरती सां गॾु सुन्नत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रखी, हज़रत ईसा रखी, हज़रत अली रखी, हज़रत मूसा अलैहिस्सलाम रखी, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम रखी, सभिनी रखी। बल्कि हर मज़हब में तव्हां हिंदुनि जा जेके वॾा बुज़ुर्ग आहिनि ॾब्बा उन्हनि खे ॾाढ़ी आहे, यहूदियुनि खे त कुदरत ॾिनी आहे, भला जेकॾहिं कूड़नी आहे त अलाह ॾिनी छो आहे, माना फितरत जे ख़िलाफ़ तव्हां कमु कयो न कूड़े असां ॾाढ़ी। पर घटि में घटि जेके पोढ़ा थी विया आहिनि ऐं जेके पिचकियल मुंहुं थी वियो आहे, अड़े मियां अलाह खे मञो, तव्हां त रखो ॾाढ़ी त सुहिणा लॻो, छो त फ़रिश्ता था चवनि त अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी ज़य्यनल रिजाल बिल्लहिया, जंहिं मर्द खे ॾाढ़ी ॾेई सुहिणो कयो आहे। ही सुहिणो त तव्हांखे मुफ़्त में मिलंदो, पहिरीं नियत कयो सुन्नत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ऐं सुन्नत अंबिया जी। ऐं जेका आहे सा इहा ॾाढ़ी इन लाइ आहे त जीअं इहा अलाह ॾिनी इन लाइ त माण्हू सुहिणो लॻे, त माण्हू मरण ताईं सुहिणो लॻे, त वाह जो आहे जीअं ही शख़्स आहे। ऐं तव्हां ॿुधायो त तव्हां हिन जे बारे में, मां हिन बुज़ुर्ग खे घटि वधि कोन थो ॻाल्हायां, पर मां इहो थो चवां त हिन जी छा पोज़ीशन आहे, या हिन जी तव्हां ॿुधायो त छा पोज़ीशन आहे। जे हिन ई शख़्स खे हिकिड़ी सुठी नंढी ॾाढ़ी हुजे त हिन जी पर्सनैलिटी में केॾो फ़र्क़ु पइजी थो वञे, केॾी पर्सनैलिटी में फ़र्क़ु पइजी थो वञे। इहो ई आहे त अलाह थो फरमाए त मां इंसान खे सुहिणो पैदा कयो, पर पाण हू जेको आहे सो इंसान पंहिंजो निभाग करे ऐं इख़्लाक़नि में बुरो थी थो वञे ऐं शिकिल में बि बुरो थी थो वञे। रब साईं फरमाए थो त इल्लल लज़ीन आमनू व अमिलु सालिहात, बाक़ी बचंदा उहे जिन ईमान आंदो नेक अमल कया। ईमान आणींदो त सुन्नत बि खे एतबार कंदो, अमिलु सालिहात में सुन्नत शामिल आहे। पोइ अलाह फरमाए थो अहिड़नि माण्हुनि खे हिन धरतीअ ते मां सुहिणो रखंदुसि, हिन जा इख़्लाक़ बुलंद हूंदा, फलहुम अज्रुन गैर ममनून, इन्हनि माण्हुनि जे लाइ अलाह फरमाए थो त अणखुट अजुर आहे। फमा युकज़िबुक बाद बिद्दीन, अलाह फरमाए थो त अञा हिननि अहिड़े आर्ग्यूमेंट ॿुधण खां पोइ बि तव्हां दीन खे कूड़ो सम्झंदव। अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन, छा अलाह ताला हाकिमनि जो हाकिम न आहे जेको तव्हां सां तव्हांजा फ़ैसिला कंदो। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क, अलाह जी बरकत वरी ज़ात आहे जंहिंजे हथ में सॼी बादशाही आहे। वहू अला कुल्लि शैइन क़दीर, हू हर शइ ते क़ादिर आहे। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात, अलाह हिन मौत ऐं ज़िंदगी छाजे लाइ पैदा कयो आहे, लियब्लुवकुम, त तव्हांजो इम्तिहान वठे, अय्युकुम अहसन अमला, त केरु आहे जेको बहितर अमल थो करे। वहुअल अज़ीज़ुल गफ़ूर, अलाह फरमाए थो त अज़ीज़ जो मतिलबु आहे त ताक़तवर आहे, तंहिंजे करे जेको नेक अमल न कंदो नापास थींदो उनखे न छॾींदो। अल गफ़ूर माना जेकॾहिं नेक अमल कंदे का ग़लती थी वञेसि त अलाह चए थो मां उनजी बि छॾ छूट कंदुसि। त ॿई शयूं अलाह ताला हिन सां पाण खे ॻंढिया। वलिल्लज़ीन कफ़रू बिरब्बिहिम, बाक़ी जेके अलाह जे आयतुनि ते न हलंदा, अज़ाब जहन्नम, जहन्नम जो अज़ाब मिलंदो, उहो बेसल मसीर, बूछड़ी जाइ आहे मोटण जी। वैज़ा उल्कू फ़ीहा समिउ लहा शहीक़न व तफूर, ऐं जेकॾहिं उहा जहन्नम में जॾहिं विधा वेंदा त जहन्नम जेको आहे सो रड़ियूं कंदो हुननि खे ॾिसी। तकाद तमय्यज़ मिनल गैस,
बल्कि उहो इन कावड़ में ॼण खे फाटंदो आहे, जीअं को कुकर फाटंदो आहे। कुल्लमा उल्की फी फौजुन, जीअं जीअं टोला हुन में ठोकबा जहन्नम में, सअलहुम ख़ज़नतहा, त उते जेके फरिश्ता बीठल हूंदा गार्ड, पुछंदा अलम यातिकुम नज़ीर, ओ अदा तव्हां ॾे को हेॾे अंदरि जहन्नम में घिड़िया था, तव्हांखे घेड़ियो पियो थो वञे। अलम यातिकुम नज़ीर, तव्हांखे कंहिं ख़बरदार कोन कयो, तव्हांखे कंहिं कोन ॾसियो त अलाह आहे, तव्हांखे हिन धरतीअ ते पैदा कयो अथई, तव्हांखे वण अंब में वण त कोन्हे जो बसि ॼमियो वरी किरियो वरी माण्हू खाई छॾियो उछलाए छॾियो, तव्हां इंसान आहियो, तव्हांखे अलाह जूं नेमतूं ॾिनियूं अथई। हीउ सॼो कारखानो जेको अलाह जो आहे सो तव्हांखे पालण जे लाइ सॼो कारखानो ठक 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 सॼी 24 कलाक पंहिंजो प्रोडक्शन ठाहे पियो थो, त तव्हांखे इहो अहसासु कोन थियो, ऐं तव्हांखे कंहिं ॾसियो बि कोन त को ड्रिॼाइण वारो, त तव्हांखे छा करिणो आहे। हाणे ब्रेक वठूं था, इनशाला इनखे वधीक मां तव्हांखे पोइ सम्झायां थो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। बिस्मिल्लाह रहमान रहीम। त अल्लाह ताला फरमाए थो त पोइ इन्हनि खे अहिड़नि माण्हुनि खे जॾहिं जहन्नम में ठोकबो अंदरि, त उहा जॻह जहन्नम आहे उहा गुस्सो कंदी। बल्कि क़ुर में हिकिड़ी जाइ ते अचे थो त हीअ जेका जहन्नम चए थो अलाह सी जेका मूं डिज़ाइन कई आहे, इहा मुंहिंजे वॾनि कमनि मां हिकिड़ो कमु आहे। माना वॾियुनि डिज़ाइननि मां हिकिड़ी वॾी डिज़ाइन जहन्नम जी आहे। अलाह हुनजा कहिड़ा डिपार्टमेंट जा हेठि जा खाना कीअं आहिनि, हुन में मुख़्तलिफ़ इंस्ट्रूमेंट हूंदा अज़ाब जा, जेके हर माण्हूअ खे डिफरेंट अज़ाब मिलंदो, छो त उन जा जेके सो कम मुख़्तलिफ़ थियल हूंदा। जहिड़े जहिड़े नेचर जा हिन गुनाह कया हूंदा ओड़े नेचर जो हुनखे अज़ाब मिलंदो। त माना एॾी वॾी डिज़ाइन आहे न जहन्नम जी। अलाए किरोड़े अरबे माण्हू हुन में हूंदा, हर माण्हूअ खे इंडिपेंडेंट अज़ाब थींदो। ऐं एॾी वॾी अलाह चए थो त हीअ जेका मुंहिंजी वॾे में क़ुर शे आहे त चए थो मुंहिंजी जहन्नम वॾी डिज़ाइन आहे। ऐं अलाह फरमाए थो त तकादु तमय्यज़ु मिनल गैज़, बल्कि उहा जहन्नम जेका आहे सा इन कावड़ बि ॼण के ज़रे गॾु फाटे पई थी, जीअं कुकर फाटंदो आहे। त जॾहिं हुन में दाख़िल थींदा त हुनखां पुछंदा फरिश्ता अलम यातिकुम नज़ीर, तव्हां ॾे केरु आयो कोन आयो, तव्हांखे कंहिं ड्रेॼारियो कोन ड्रेॼारियो। कालू, त जवाबु ॾींदा भला भला कद जा अना नज़ीर, जी हा साईं असांखे ख़बर त सभु पहुचाई वई। कीअं? क़ुर मौजूदु हो, क़ुर में माना में लिखियलु हो, हीअं थींदो हीअं थींदो। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको असांखे ख़बरदार कयो उहे बि असां ताईं ॻाल्हियूं पहुतियूं, लेकिन असांखे छा हो असांजो मसइलो, फकज़बना, असां इनखे माना ईअं ध्यानु न ॾिनो, कूड़ सम्झोसीं। वकुलना मा नज़ल अल्लाह मिन शैइन, असां इहो चयो त अलाह इहो कोन थो चए, मौलवी था चवनि। हाणे मां पंहिंजी थो माना हिते कयां, लेकिन अञा काफ़र चवंदो त अलाह कुझु कोन लाथो आहे, लेकिन मां चवंदो असांजा माण्हू त कुलना मा नज़ल अल्लाह मिन शैइन, माना अलाह का शइ नाज़िल कई आहे। इन अंतुम इल्ला फी ज़लालिन कबीर, हे जेके ॻाल्हियूं ॿुधाइनि था असांखे पाण गुमराह आहिनि ऐं बेवकूफ़ आहिनि। ऐं लफ़्ज़ी माना इन अंतुम इल्ला फी ज़लालिन कबीर, तव्हां ख़ुदि जेके आहे सो गुमराही में आहियो, माना हे अलाह कुझु कोन लाथो आहे, कूड़ था आणनि अलाह ते, माना इहा रवैयोसीं। पोइ चवनि था हाणे छा था चओ, फरिश्ता पुछंदा पोइ हाणे चवनि था काश व कालू लव कुन्ना नस्माउ, ओ न काश असां अलाह जे क़ुर जी ॻाल्हि कनु ॾेई ॿुधूं हा ऐं उनखे सम्झूं हा। काश असां अलाह जे रसूल जी ॻाल्हि जेका पहुती उन ते कनु ॾियूं हा ऐं उन ते गौर कयूं हा। मा कुन्ना फी असहाब सईर, त असां हाणे जहन्नम में न वञूं हा, इन बाहि खां बची वञूं हा। अलाह चए थो फ़तरफू बिज़म्बिहिम, हाणे ॾिठई पंहिंजे गुनाहनि जो एतिराफ़ था कनि। पोइ छा थींदो, अलाह छॾे ॾींदुनि। फसुहकन लिअसहाबि सईर, सोहकन जी माना आहे परे थियनि, पर मां माना कंदुसि थुॾा हणोनि, थुॾा हणोनि इल असहाबि सईर, जहन्नमिन खे। अलाह चए थो हाणे 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 पंहिंजे गुनाह जो एतिराफ़ था कनि, हाणे टाइम कोन्हे को, हाणे हणोनि थुॾा, घेड़ियोनि अंदरि। अलाह पुछे थो असांखां अमिनतुम मन फिस समा ऐं यक्सफ बिकुमुल अर्द फइज़ा हिय तमूर, चए थो तव्हां अलाह खां नथा डिॼो जेको आसमाननि में आहे, सुभाणे ज़िलज़िलो ॾियईं तव्हांखे हुन ज़िलज़िले में ज़मीन में अंदरि दफ़न कराए छॾे, त तव्हां हिन खां ख़ौफ़ नथो थिए अलाह खां। अम अमिनतुम, तव्हांखे अलाह जो ख़ौफ़ नथो थिए, मन फिस समा जेको आसमाननि में रब आहे, ऐं युरसिल अलैकुम हासिबन, ऐं तव्हांजे मथां को आसमान मां को अज़ाब मोकिले, को तूफ़ान मोकिले, फसतअलमून कैफ़ नज़ीर, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हांखे जेको ड्रेॼारे वियो ॻाल्हियूं सचियूं हुयूं। हाणे जेको मां एंड कंदुसि पंहिंजे प्रोग्राम खे, मां हेॾो रमज़ान गुज़रियो आहे, हाणे मुंहिंजा मुखातिब जेके अञा ते हुन असरु कोन थो थिए।
हेॾे रमज़ान शरीफ़ में क़ुरान ॿुधण खां पोइ बि हुनजे लाइफ स्टाइल में तब्दीली जो इम्कान नाहे त पोइ हिन जो इन्हनि माण्हुनि जो केस आहे जेको नूह अलैहिस्सलाम 909 साल खां पोइ अलाह साईं जे आॾो जेका पंहिंजी दरख़्वास्त रखी। रब साईं फरमाए थो इन्ना अरसलना नूहन इला क़ौमिही अन अनज़िर क़ौमक मिन क़बिल अन यातियहुम अज़ाबुन अलीम। अलाह चए थो मां रसूल नूह अलैहिस्सलाम खे रसूल करे मोकिलियो संदसि क़ौम ॾे त चयईं ख़बरदार थिजो वॾो ख़तरो अथव ऐं उन खां अॻे सुधरी वञो जो उहो ख़तरो ईंदो ऐं अज़ाब अलीम ईंदव। काल या क़ौमी पंहिंजे क़ौम खे चयईं इन्नी लकुम नज़ीरुन मुबीन। चई ॾिसो मुंहिंजो ॿियो कमु कोन्हे, न तव्हां खां मां पैसा थो घुरां, न मां तव्हां खां जेको सो बादशाही थो घुरां, मां तव्हांखे चवां थो त मां सिर्फ़ु तव्हांखे ख़तरनि खां आगाह करण आयो आहियां। ऐं छा अनअबुदुल्लाह सिर्फ़ु अकेले अलाह जी इबादत कयो, वतकू ऐं अलाह जेके हुकुम ॾिए थो उन्हनि ते अमल कयो, तक़वा कयो, परहेज़गारी कयो, अतीउनी ऐं कहिड़ो तरीक़े सां अलाह जी इबादत करणी आहे अतीउनी मां थो तव्हांखे ॾसियां। मूंखे अलाह इहो ॾसियो आहे त हिननि खे ॾस त मां हिन तरीक़े सां इबादत कंदव त मां राज़ी थींदुसि। बाक़ी बिदअती ऐं मौलवियुनि जे माण्हुनि जे चवण ते ऐं ॾोकड़नि ऐं चंदनि जे लाइ उन्हनि जे चवण ते बिदअती नकली इबादतूं कंदव, अलाह क़बूल कोन कंदो। ऐं छा थींदो यग़फिर लकुम मिन ज़ुनूबिकुम, जेकॾहिं तव्हां अलाह जे रसूल जे तरीक़े ते इबादत कंदव ऐं अलाह जी ख़ौफ़ धारींदो, यग़फिर लकुम मिन ज़ुनूबिकुम त तव्हांजा गुनाह माफ़ कंदो, व युअख़िरुकुम इला अजलिन मुसम्मा ऐं जेको तव्हांजो जेको अज़ाब अचणो आहे उहो ख़तमु थी वेंदो ऐं तव्हांजी जेसिताईं मौत जो असली टाइम आहे उन ताईं तव्हांखे छॾींदो। इन अजल अल्लाह इज़ा जा, जॾहिं अलाह पाक जो टाइम ईंदो मौत जो, ला युअख़िर त पोइ डिले न करायो वेंदो, लव कुंतुम तालमून, चाहे अज़ाब जो टाइम या मौत जो टाइम, जेकॾहिं तव्हांखे ख़बर पए त इहो पोइ न थींदो। हाणे नूह अलैहिस्सलाम 950 साल इहा ॻाल्हियूं माण्हुनि सां करे 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 हाणे तो रब खे चए अलाह से हाणे ॻाल्हि ॿुधो। काल रबी इनी दऊत क़ौमी लेलऊं नहारा, चईंसि मां ॾींहं राति घटि कान कई, मां तो वारी ॻाल्हि तुंहिंजो मैसेज पहुचाइनि, पर फलम यज़िदहुम दुआई इला फिरारा, पर जॾहिं बि मां हिन सां ॻाल्हि कयां न तुंहिंजी दावत ॾियां हे वठी टहंदा वठी भॼंदा, मुंहिंजी ॻाल्हि कोन ॿुधंदा। मां ॾाढी कोशिशि व इन्नी कुल मां दाऊतुम लितग़फिर लहुम, मां जॾहिं हुनखे सम्झाईंदोसि त अलाह जी ॻाल्हि ॿुधो त अलाह तव्हांखे माफ़ी ॾिए, त चए थो रब साईं मां जॾहिं तुंहिंजी दावत ॾींदोसि त तूं हुनखे माफ़ करी, जालू असाबिम फी आज़ानिम, त कननि में आङुरियूं विझंदा, मथो न खा मथो न खा, माना कननि में आङुरियूं विझंदा, वस्तक्षू सियाबम, मथां जेकॾहिं को सुतो पियो हूंदो मथां खां सवड़ हूंदी हुअसि या रिली हूंदी हुअसि त मां खे ॾिसंदो त अचे थो त मथे ते मुंहं ते कपिड़ो विछंदो, उहा असरू वस्तकबरू इस्तिकबारा, ऐं टेगर कयूं ऐं मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधनि, ज़िद कयनि। सुम इनी दऊतुम जिहारा, चई वरी मां अलाह ताला मां हिननि खे बीहारे ऐं जीअं बाज़ार में ॻाल्हाइबो आहे इन में बयानु करे मां हिननि खे तुंहिंजी दावत ॾिनी। सुम इनी आलनतु लहुम व असररतु लहुम इसरारा, पोइ मां हिननि खे लिकाए पंहिंजे मुंहं सां हिक हिक खे सॾे बि हुनखे मां ॻाल्हि कई ऐं चयोमान फ़कुल्तु, मां हुनखे इहो चयो फ़कुल्तुस्तग़फिरू रब्बकुम, चयोमान त अलाह जो ख़ौफ़ कयो, अलाह खां इस्तग़फ़ार कयो, इन्नहु कान गफ़ारा, अलाह त वेठो आहे इंतज़ार में त मूंखां केरु घुरे त मां माफ़ी ॾियांसि, अलाह ताला गफ़ारा युरसिल समा अलैकुम मिदरारा, इन जे नतीजे में तव्हांखे बरकत ॾींदो, तव्हांजी रिज़्क़ जी तंगी ख़तमु कंदो, तव्हांखे इज़त ॾींदो, तव्हांखे सिहत ॾींदो। छा थो चएसि युरसिल समा अलैकुम मिदरारा, तव्हांजे मथां मींहं जो पाणी वसाईंदो जंहिंमां तव्हांजूं ॿनियूं ऐं थींदियूं, युमदिदकुम बि अमवालियूं बनीन, ऐं तव्हांखे माल वधाए ॾींदो, तव्हांजी बिरादरी वधाईंदो, तव्हांजा पुट वधाईंदो, व यजअल लकुम जन्नातियूं व यजअल लकुम अनहारा, ऐं बारिशुनि जे करे तव्हांजा बाग थी पवंदा, तव्हांजूं नहरूं वही पवंदियूं। अलाह खे रुगो इस्तग़फ़ार कयो, अॼु बि अलाह असांखे ईअं थो चवे त जेकॾहिं तव्हां मूंसां इस्तग़फ़ार कयो ऐं तव्हां चयो त हे मां ग़लति कम कया आहिनि, मां कूड़ हणंदोसि, अॼु खां मां कूड़ न हणंदुसि, या अलाह पाक मां ठगी कंदोसि, अॼु खां मां ठगी न कंदुसि, मां रिश्वत खाईंदुसि, मां उहा न खाईंदुसि, मां गाॾो खाईंदुसि, शाम जो मां छोलनि जो गाॾो लॻाईंदुसि, मां कुकड़ियुनि जो खारो रखंदुसि, मां नथो वेही सघां, मां ॻोठ मां नंढो नौजवान वठी उनखे 5000 सीड़ाए कुकड़ियुनि जो खारो ॾींदुसि, हुनखे पघार ॾींदुसि, मूंखे अलाह तूं उतां ॾे, अलाह मूंखे तूं हुतां ॾे, तव्हांखे अलाह ॾींदो। त अॼु बि जेकॾहिं असीं क़ौम में इहे शिरक छॾियऊं, बिदअतूं ऐं बुरायूं छॾियऊं त अलाह असांखे मदद कंदो माल सां, असांजी बिरादरीअ में असांखे बाग ॾींदो ऐं असांजूं नहरूं वही पवंदियूं। अलाह ताला फरमाए थो मालकुम ला तरजून लिल्लाह वकारा, चए अलाह ताला ॾे तव्हां बुज़ुर्ग थी बुज़ुर्गीअ वारो रस्तो इख़्तियार करे अलाह ॾे छो नथा मोटो, छो नथा तव्हां हिकिड़ी माण्हपे वारा इंसान थी अलाह ॾे मोटो। वक़द ख़लक़कुम अतवारा, जॾहिं की तव्हांखे ख़बर आहे तव्हां पैदा कीअं थिया हो, पहिरीं पाणीअ जो गलीज़ पाणीअ जे फुड़ो, उन मां तव्हांजो सॼो बुत ठहियो आहे, गलीज़ पाणीअ जे फुड़े मां असांजो हे 6 फुटनि जो बुत ठहियो आहे। वरी असां अतवारा जो मतिलबु आहे त असां तव्हांखे स्टेजिस में पैदा कयो, वरी असांखे नंढड़ो ॿारु कयईं,
वरी ॿार खां पोइ असीं जवान थियासीं, जवान खां पोइ पोढ़ा थियासीं, त अलाह चए थो त ए इंसान तूं अलाह ॾे माण्हपे सां बुज़ुर्गीअ सां मोट अलाह जे रस्ते ते। अलम तरऊ कई ख़लक़ अल्लाह सबा समावातिन तिबाका, ॾिसी नथो अलाह ताला कीअं हिक ॿिए जे मथां 7 आसमान ठाहिया आहिनि। वजाल कमर फीहिन नूरा, वरी हुन में चंड रखियो अथई जेको चिमके थो, नूरन चिमके थो, माना ख़ुदि हुन में रोशनी कान्हे, चिमके थो, चिमकंदी आहे शइ ॼण ते कंहिं ॿिए जी रोशनी पवंदी आहे। वजाल शम्स सिराजा, पर सिज खे जेको सो ॿारियईं ॿरे थो। वल्लाहु अंबतकुम मिनल अर्द नबाता, बेशक अल्लाह जेको आहे सो हिन ज़मीन मां तव्हां जे लाइ मुख़्तलिफ़ निबातूं कढे थो। सुम्म युईदुकुम फीहा, वरी इहा ई ज़मीन जंहिं मां तव्हांजा अंब निकिरंदा, इहा ई ज़मीन जंहिं मां तव्हांजा कणक निकिरे थी, इहा ई ज़मीन जंहिं मां तव्हांजो पीअण जो पाणी निकिरे थो, इन ई ज़मीन में तव्हांखे वापसि दफ़न कयो वेंदो। युख़रिजुकुम इख़राजा, वरी इन ई ज़मीन मां तव्हां जेराती मथे जेको सो निकिरंदो। वल्लाहु जाल लकुमुल अर्द बिसाता, ॾिसो तव्हांखे अलाह ज़मीन कीअं विछाए ॾिनी आहे। हितां हलूं था हैदराबाद, सिधो ई रोड वञे थो, वञी लाहौर ताईं थो निकिरी, विछायल आहे न ज़मीन। जेकॾहिं इन जे जाइ ते रुगो पहाड़ ई पहाड़ हुजनि, या रुगो जीअं ज़मीन गोल आहे त या गोली जेका नंढड़ी हुजे त मां असां मुसीबत चढ़ण में पइजी वञूं। लितस्लुकू मिनहा सुबलन फिजाजा, ज़मीन खे विछाई त जीअं तव्हां मां रस्ता ॻोल्हे एॾां खां होॾे निकिरी सघो। तंहिंजे करे नूह अलैहिस्सलाम चयो मां ईअं चयोमान, पंहिंजी क़ौम खे ईअं सम्झाइण लालचूं ॾिनियूंमान, चयोमान अलाह ताला बरकत ॾींदव, अलाह जे रस्ते ते ईंदो, अलाह रिज़्क़ जी तंगी ख़तम कंदो। इहा गुरबत ऐं ज़िल्लत अलाह जे दीन खे छॾण जे करे आहे, क़ुर में अचे थी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जेके मदीने वारा जॾहिं आया भईअ ते उक़बा सानी करण, त चऊं त तव्हां साईं अचो असां वटि रहो। पोइ नबी साईं खे चऊं तव्हांजा शर्त कहिड़ा आहिनि, त चई त जेको आहे सो मुंहिंजा शर्त आहिनि त जेको सो अलाह खे मञींदो, मूंखे रसूल मञींदो, मां अचां मुंहिंजी हिफ़ाज़त कंदो, मुंहिंजे सहाबिन जी उनजी मदद कंदो वग़ैरह वग़ैरह। त हिकिड़े उथी चयो त साईं पोइ असांखे छा मिलंदो? चई तव्हांखे हुकूमत, ग़लबो, इज़त ऐं जन्नत मिलंदी। माना दीन ते हलण सां ग़लबो थो मिले, दीन ते हलण सां इमारत थी मिले, हुकूमत थी मिले अलाह जे रस्ते में, ऐं इज़त थी मिले, ऐं आख़िरत में जन्नत थी मिले। त नूह जी ब्रेक वठूं था, इंशा ब्रेक खां पोइ हिनखे पूरो कंदासीं। अस्सलाम वालेकुम। सो नूह अलैहिस्सलाम चए थो मां हेतिरी कोशिशि कई, हाणे अलाह साईं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। काल नूह रब्बी इन्नहुम असौनी, चई साईं मुंहिंजो ठुप चयो कोन मञनि। वतबऊ मन लम यज़िदू मालू व वलदू इला खसारा, बल्कि इन शइ जे पोयां पिया जंहिं हिननि खे तबाह पिया कनि, दुनिया में, माल में, इज़त में, रिज़्क में, इहे तबाह पिया थियनि, ऐं जेको सो उन शइ जे पोयां लॻो जेको इन्हनि खे खसारो पिया कनि। मकरू मकरन कुबारा, ऐं मूंसां चालाकियूं कयनि, ऐं तमामु चालबाज़ ऐं चालाकियुनि ते हया। वकालू, अलाह साईं हाणे मां चवां थो ला तज़ुरुन, ऐं चवण लॻा, मूंखे छा चयूं, चई त मां पियो चवां त अलाह खां घुरो त हिननि वरी बुज़ुर्गनि जूं मूर्तियूं रखियूं हुयूं, ऐं मूंखे चवंदा त हिननि जा अलाह वटि वेठल आहिनि, असां हिन मूर्तीअ जे आॾो वेंदासीं, अलाह खां ई कमु कराए ॾींदा। ऐं चवण लॻा कालू ला तज़ुरुन आलिहतकुम, ऐं माण्हुनि खे पिया चवनि त इन्हनि मूर्तियुनि खे न छॾियो। वला तज़ुरुन वदऊं वला सुआऊं वला यगूस व यऊक व नसरा, सभई हुनजे वलियुनि जा ऐं बुज़ुर्गनि जा नाला आहिनि जिन ते रखिया आहिनि। वक़द अज़ल्लू कसीरा, चई इहे अहिड़ा माण्हू आहिनि जो माण्हुनि खे गुमराह करे छॾनि, सिर्फ़ु इन लाइ त पेतिन में पैसा पवनि। वला तज़िद ज़ालिमीन इल्ला ज़लाला, हाणे मां अलाह ताला मां रिकमेंड थो कयां त अहिड़नि ज़ालिमनि खे हींअर तूं हिदायत न ॾे, बल्कि इन्हनि खे हींअर गुमराह कर। छाजे लाइ? मिमा ख़तियातुम उग़रिकू फअदख़िलू नारा, पोइ अलाह फरमाए थो त इन्हनि जेका ख़ता कई त मां इनखे ग़रक़ कयो ऐं जहन्नम में वेंदा। फलम यजिदू लहुम मिन दूनिल्लाह अंसारा, ऐं अलाह चए थो त इहे न इन्हनि खे को मिलंदो अलाह खां सवाइ को मदद करण वारो। हाणे रूह अलैहिस्सलाम कंटिन्यू थो करे, वकाल नूह रब्बी ला तज़र अलल अर्द मिनल काफ़िरीन दय्यारा, अलाह से हाणे त मां चवां थो न काफ़रनि मां हिकिड़ो बि न धरतीअ जे चेहरे ते न छॾ। इन कइन तज़रुम, जे इन्हनि खे छॾे वेंदे, युज़िल्लू इबादक, जेके ॿिया माण्हू आहिनि खे बि गुमराह कंदा। पर अलाह से वला यलिदू इल्ला फाजिरन कफारा, हे ॿार बि पाण जहिड़ा काफ़र ॼणींदा।
छाकाणि त नूह अलैहिस्सलाम 950 साल जो तबलीग कई त केतिरियूं जनरेशन हूंदियूं, या त उमिरि नूह अलैहिस्सलाम जी, हुननि जी त कान आई, माना घटि में घटि 10-12 जनरेशन ॾिठियूं अथई, माना पोटरा पड़ पोटरा पोटरा। त हाणे पीउ जे पोयां पियो न सुधरियो, वरी पुटु ॼाओ, नूह अलैहिस्सलाम चयो हा इहो मथां सुधरी वञे, उहो बि साॻियो ई पीउ जहिड़ो निकितो, वरी पोटो ॼमनि उन जो साॻियो। सो चए थो वला यलिदू इल्ला फाजरन कफारा, ॿार बि जेके ॼणींदा इहे बि काफ़र ॼणींदा। तंहिंजे करे चए थो रब अग़फिरली वल वालिदैय वलिमन दख़ल बैती मोमिनन, अलाह बाक़ी मूंखे माफ़ कर जेकॾहिं मूंखां का हेठि वधाई थी आहे, मुंहिंजे माउ पीउ खे माफ़ कर, ऐं जेके मुंहिंजे घर में मोमिन वलिमन दख़ल बैती मोमिनन, जेके मुंहिंजे दीन में दाख़िल थिया आहिनि, घर में दाख़िल थिया आहिनि मोमिन थी, वलिल मोमिनीन वल मोमिनात, मोमिन मर्दनि खे मोमिन औरतनि खे, वला तज़िद ज़ालिमीन इल्ला तबारा, बाक़ी ज़ालिमनि खे बर्बाद कर वधाई। इन मां इहा ख़बर पई त जेकॾहिं नथा सुधरूं त असां सां इहा हालत थींदी जेका नूह अलैहिस्सलाम प्रेडिक्शन करे वियो ऐं पंहिंजे माण्हुनि खे करे वियो। उनखां अलावा तव्हांखे ख़बर आहे तव्हां रोज़ा रखिया आहिनि ऐं रोज़नि में ग़लती थी सघे थी, अखियुनि जी हिफ़ाज़त न थी हूंदी, ज़बान जी हिफ़ाज़त न थी हूंदी, त इन्हनि नंढनि ग़लतियुनि खे कवर करण जे लाइ आहे जेको सदक़े फ़ितर, इहो तव्हांखे जेकॾहिं अॼु राति चंड थो ॾिसिजे त अॼु राति में तव्हांखे माण्हुनि ताईं पहुचाइणो आहे। तक़रीबन 2.5 किलो जिन्स तव्हांखे खाइण जी ॾियणी आहे हुननि खे, ऐं हर फ़र्द खे ॾियणी आहे। जेकॾहिं तव्हांजे घर में 3 मायूं 3 ॿार ऐं 2 मर्द आहिनि त 8 तव्हांखे 2.5 किलो 2.5 किलो 2.5 किलो 2.5 किलो माना 20 किलो थी आहे। 20 किलो तव्हां हुनखे ॾियणो आहे। छा ॾियणो आहे इहो तव्हांखे पाण सिलेक्ट करिणो आहे। हाणे असांजी टेस्टूं फिरी वियूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में जव ॾींदा हुआ, कणिक ॾींदा हुआ ऐं चांवर ॾींदा हुआ। हाणे तव्हां अहिड़ी शइ ॾियो जो मक़सदु आहे त सुबुह जो हू घर में चाढ़नि। तंहिंजे करे जेको आहे सो मिसाल तौरु मां हींअर मूंखे ख़ुदि वठिणो आहे, पहिरीं त मां ॻोठु वेंदो आहियां, हलियो पर हेल मां ईद सुभाणे हिते कयां थो, हींअर मां दुकान ते वेंदुसि, जेका चांवर असीं खाऊं था उहा क्वालिटी जा वठंदुसि। मां वठां थो चांवर 2.5 किलो जी थैली ठहिराईंदुसि, इते मुंहिंजो फितरो पूरो थियो। लेकिन पंहिंजे तरफ़ां सदके तौरु उन में मां सोचियो आहे त हिन दफ़े मां किलो खंडु जो बि ॾियानि, छाकाणि त इहा चांवर सुबुह जो चाढ़ींदा, उन में खंडु विझंदा त चासनी थी पवंदी, इहा ईद जी उन जी ख़ुशी थींदी। त अहिड़ी शइ ॾियो, इहा तव्हांखे ॾियणी आहे। जेकॾहिं कंहिं घर में औरत खे पेटु आहे त उन ॿार जो बि तव्हांखे फितरो ॾियणो आहे 2.5 किलो उन जिन्स जो, तक़रीबन 2.5 किलो। के माण्हू कैश ॾियनि था, उलमा चवनि था, लेकिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कैश साबित कोन्हे, छो त हुन ज़माने में कैश दरहम हूंदा हुआ। तंहिंजे करे अहिड़ी शइ ॾियो जो सुबुह जो चाढ़नि। यादि रखो इहा तव्हांखे अॼु जेकॾहिं राति चंड थो ॾिसिजे त अॼु ॾियणी आहे, ऐं जेकॾहिं तव्हां ऐं ॿियो न त देरि में देरि आहे त निमाज़ खां अॻु में ॾियणी आहे, त जीअं मर्द निमाज़ थी वञे पोयां मायूं उनजो कुझु न कुझु पचाए वठनि। पर जेकॾहिं निमाज़ खां पोइ ॾींदव त फितरो इहो ज़कात फितरो अदा न थियो, इहो तव्हांजो सदको अदा थींदो। ऐं इहा जेका रमज़ान शरीफ़ में ख़ताउनि वारो जेको असांजो मार्जिन उहो रहिजी वेंदो पंहिंजी जाइ ते, ऐं उहो ख़ताउनि जो असांखे हिसाबु ॾियणो पवंदो। तंहिंजे करे हीउ जेको मां तव्हांखे हींअर प्रोग्राम ॾसियो आहे, ॿी ॻाल्हि त हीउ जेको असां मां प्रोग्राम कयां पियो थो, मूं तव्हांखे चयो त यूट्यूब ते फलाह आख़िर जे नाले सां अवेलेबल आहे, महिरबानी करे तव्हां हुनखे विज़िट कयो। जेका आहे सो माण्हू घटि विज़िट कनि था त मूं ईअं न त उहो असांजो जेको आहे सो चैप्टर ई बंदि करे छॾनि। घटि में घटि तव्हां हुनखे क्लिक करे ॾिसो, उन मां नंढियूं नंढियूं टुकड़ा हेड़ियूं जेके मां तव्हांखे ॾिनी आहे। हींअर मां ॾाढ़ीअ जी तव्हांखे ॾसियो न, त मां ॾाढ़ी जो तव्हांखे लाजिक ॾसियो आहे त अलाह ताला इंसान खे सुहिणो थो ॾिसणु चाहे, त घटि में घटि इहा क्लिप तव्हां जेको कटे इहा त हलायो न पंहिंजो सोशल मीडिया ते, त अलाह तव्हांखे जो अजुर ॾींदो। उन खां अलावा जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो, मां तव्हांखे स्लाइडूं ॾेखारियूं त असां वटि जेको आहे सो ही पंहिंजो अरबी ग्रामर शुरू थींदो इंशा अल्लाह ताला ईद खां पोइ। उहो तव्हां हिननि ई नंबरनि ते पुछी वठंदव त उहो किथे आहे। हाणे हे जेको मां वरी तव्हांखे स्क्रीन ते ॾेखारियां थो त अरबिक ग्रामर कोर्स, इहो सिर्फ़ु ग्रामर कोर्स क़ुरान खे माना सां सम्झण जे बारे में, अरबी लिखण जे बारे में कोन्हे। माना ही ग्रामर मां असां उहे शयूं खयूं आहिनि जेके रुॻो माना करण में तव्हांखे मदद कंदियूं। ऐं हे नंबर मुंहिंजा मौजूदु आहिनि 0393 37 35 ॿुड़ी 0393 37 35 ॿुड़ी। ऐं हेठां ॿिया बि नंबर आहिनि, गुलाम कादिर महर जो नंबर आहे, ज़फ़र जोतई जो आहे। ॿियो ही मां तव्हांखे स्क्रीन ते ॾेखारियां थो, फेसबुक ते वञी फलाह आख़िरत लिखंदव त ही मुंहिंजा प्रोग्राम जेके आहिनि, जेके मेहरान टीवीअ वारा आहिनि, इहे तव्हांखे हिते मिलंदा।
उन खां अलावा जेकॾहिं तव्हां यूट्यूब ते शफ़ीमंद लाखो लिखंदव तॾहिं बि तव्हांखे मिलंदव। जे इंजीनियर शफ़ीमंद लाखो लाइव स्ट्रीमिंग कंदो, जेका तरावी हिते असांजी थियूं उन में जेके आहिनि से जेके तर्जुमो थियो आहे, बल्कि न मफ़हूम बयानु कयो आहे, उनजो तव्हांखे वीडियो मिलंदी लाइव। त हाणे ख़तमु थी वियो, न त हे तरावियूं सॼियूं लाइव हलियूं सॼे दुनिया में, माण्हू आयरलैंड में दुबई में असांजूं तरावियूं उन्हनि ॾिठियूं। अलाह ताला खां असां इहो दुआ ज़रूरु कंदासीं त अलाह साईं हिन रमज़ान शरीफ़ खे जेको असां कई आहे, अलाह ताला असांखे हिन जो अजुर अता फरमाए। असां आहियूं त गुनाहगार, असां में हाल पूरो सारो आहे, पर रब साईं तूं त रब आहीं न, तोखां न घुरऊं ॿियो कंहिंखां घुरऊं, आहे को दर? असांखे त वलिन मना कयो आहे। अलाह छा लतीफ़ असांखे छा सम्झायो आहे त जेको आहे सो मंग तहीं खां मंगणा जो ॾिहाड़ी थो ॾिए, ऐं दरिया कूड़ा दर दुनिया जा जेके सो तूं न वञी घुर। असांखे ख़बर आहे रब साईं तूं पसंदि थो करीं, असीं तोखां घुरऊं, ऐं जॾहिं तुंहिंजे दर खे छॾे ॿिए खे था चऊं त उनखे तूं नाराज़ थो थी। शाह लतीफ़ इहो ई चयो आहे त ॾातार ॾुख कया पाणा मथे बंगणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया, तॾहिं तो पिया विचा विल्हा ॾींहड़ा, तॾहिं तूं ॾुखनि में थो पई जो तूं शिरक थो करीं अलाह सां। अलाह साईं असां शिरक न कयूं। अलाह साईं जेकी बि इबादत कयूं उहा कयूं जेका रसूल सलाह खां साबित हुजे। माण्हू न चंदन जे चवण ते असां उन्हनि जे बिदअतुनि में शामिल न थियूं। छो त रब साईं असांखे ख़बर आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस में अचे थो जेको बिदअत कंदो अलाह जो रसूल जी शफ़ाअत कोन कंदो। अलाह जो रसूल बिदअतीअ खे पंहिंजे हौज़े कोसर तां पादर खाराए भॼाईंदो, उनखे पाणी पीअण न ॾींदो हौज़े कोसर ते। या अलाह पाक जेके बीमार आहिनि, अलाह साईं हे असां जेको क़ुर जा तर्जुमा कया आहिनि, अलाह पाक इन जे सदके इन्हनि खे तकलीफ़ दूर फरमाए। अलाह साईं जिन जे घर में रिज़्क जी कमी आहे उन्हे कर। अलाह साईं जिन जे घरनि में रिश्ता नथा अचनि, न्याणियूं वेठियूं आहिनि, इहे त तुंहिंजियूं न्याणियूं आहिनि, इहे काॾे वेंदियूं, अलाह साईं उनखे बहितर रिश्ता अता फरमाए। अलाह साईं जिन न्याणियुनि जूं शादियूं थियूं आहिनि, जिन जे घरनि में फॾा आहिनि, अलाह पाक इन्हनि खे दूर कर, छाकाणि त शैतान जो वॾे में वॾो दाव आहे ज़ाल मुड़ुस में फॾो विझणु। अलाह ताला इहे जेके न्याणियूं जेके घरनि में जेके घणियूं घरनि में शादी करे वञनि थियूं, उन्हनि छोकिरियुनि खे बि अलाह ताला सम्झ अता फरमाए त ससु बि तुंहिंजी माउ आहे, उनजी तूं ॻाल्हि दिलि में न कर। जॾहिं माउ तोखे दड़को ॾी त तूं ससु जी ॻाल्हि छो थी दिलि में करीं। अलाह ताला ससुनि खे बि इहा सम्झ अता फरमाए त इहे परायूं दर ते तव्हां वटि न्याणियूं पंहिंजा बचा तव्हांखे हीरनि जहिड़ा ॾेई विया आहिनि, तव्हां बि उनखे पंहिंजी न्याणीअ वांगुरु सम्झो। ऐं जेको आहे सो अलाह ताला इहो बि असांजे विच में थिए। छोकिरे खे बि हुकुम आहे त पंहिंजी माउ जो बिल्कुलु चयो वटि, पर जो मतिलबु न आहे त तूं ज़ाल खे दॿाई हिन ॻाल्हि जे करे, हुनजा पंहिंजा हक़ आहिनि। या अलाह मदद फरमाए सभिनी जी, सभिनी खे सुख अता फरमाए। आमीन या रब्बिल आलमीन। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।